नाज़रीन हिन वक्त असीं समर सरकारी नगरी में मौजूद आहियूं जिते मलाह खणण जा मुक़ाबला जारी आहिनि। सिंध जे कुंड कुर्च खां हिते जेके रांदीगर आया आहिनि उहे पंहिंजी ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं छा पाण पुराणो रांदीगर आहियां पहलवान मलागढ़ मुंहिंजी पुराणी रांदि आहे ख़ानदानी मुंहिंजो वाल साहब कंदो उनजो वाल साहब रांदि कंदो। उन खां पोइ असांजे ज़िले बदिन में ई पहिरियों नंबर इहा बेलाड़ो रांदियुनि खे चयो वेंदो आहे। तमामु जज़्बाती गैरतमंद रांदि आहे असांजी। हिकिड़ो रांदीगर वेंदो ॿियो चवंदो अचाई थो ॿियो चवंदो पेर छा त ख़बर पई। असांजी रांदि में सलाह उसूली कुझु का शइ कोन्हे। तमामु गैरतमंद रांदि आहे पर असांजी रांदि तक़रीबन 5 ज़िलनि जी रांदि मीरपुर उमरकोट सांगड़ हैदराबाद ऐं बदीन बाक़ी 4 ज़िलनि में ख़तमु थी बाक़ी वञी बदीन में रही आहे। सिर्फ़ु इन करे जो सिंध सकावत वारा जेको आहे डिपार्टमेंट इदारे उन जेको असांजी रांदि में का बि हथी कोन विधी ऐं असांजी रांदि सां हसद ऐं जलसाज़ी कई वई मल वारनि मल एसोसिएशन वारनि जेको असांजी रांदि खे पोइ ॾेखारण लाइ कयो। ऐं हिते ई आवाम जेका आहे तव्हां ॾिसो था पाणी बि कोन्हे मुल्क में का शइ कोन्हे पर ॾिसो था हज़ारे जी तादाद में इहा आवाम बीठी आहे। छाजे लाइ बीठी आहे वॾी माना रांदि जो असांजो वॾो शौक़ु आहे। तक़रीबन 1920 खां वठी रांदि जो शौक़ु आहे जो अञा ताईं हले पियो हलंदो अचे। तव्हां सिंध गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो कंदा? असांजो सिंध गवर्नमेंट जो मुतालबो आहे महिरबानी करे असांजे सिंध जेका मलागड़ो आहे बेलाड़ो रांदि इन खे जेको असांखे हथी वठाई वञे असांजो जेकी रांदि खे उजागर कयो वञे। 5 ज़िलनि रांदि हिकिड़े ज़िले जी पीछी आहे। सिर्फ़ु असांजा पुराणा वेड़ा रांदीगर आहिनि जेके को बि तदारो कोन थो थिए को बि माना वज़ीर या मिनिस्टर या MP या को बि अहिड़ो को माना गवर्नमेंट इदारे जो मुलाज़िम माण्हू को बि असांजो जेको माना पुछण वारो कोन्हे छा आहे की कंहिं माण्हू खे ख़बर ई कोन्हे को छा आहे छा कोन्हे। हिते असांजो वॾो इहो आहे त असांखे जेको पुलिस वारो कागज़ दॿो आहे वटि परमिट कोन्हे ऐं हीअं कोन्हे मूं चयो आहे क्रिकेट रांदि जा किथे परमिट मली आहे परमिट किथे परमिट आणायो परमिट हिते असांजो कोन्हे। परमिट असांजी सिंधी आवाम आहे हीअ सिंधी सकाफ़त आहे तमामु भली रांदि हिते हर माण्हू खां तव्हां पुछी सघो था। तमामु वॾो शौक़ु आहे ऐं वॾो शौक़ु आहे हिन रांदि जो पाण खे ऐं महिरबानी करे असांखे जेको दॿायो न वञे। असांजी रांदि मल खां पोइ 2 नंबर ते बेलाड़ो रांदि आहे। गुज़ारिश असांजे मलागढ़ में दाख़िल न थिए। असांजे मलागढ़ में आहिनि समर सरकार जा 5 मलागढ़ मैदान हर ज़िले जा रांदीगर ईंदा ऐं उनखे मदद सां ई मलागड़ो थींदो वधीक ऐं मीडिया वारा कुझु अॻिते हलाईंदा असांजी ॻाल्हि त थोरो थींदो असांखे। सिर्फ़ु भली रांदि आहे कंहिं सजन खां हलंदल आहे। सिर्फ़ु जेको आहे त हुनजो गवर्नमेंट जो सहकार कोन्हे। गवर्नमेंट जो क्रिकेट हॉकी फुटबॉल इन्हनि ते ध्यानु आहे। हीअ रांदि तमामु का पुराणी क़दीमी रांदि आहे। अबनि ॾाॾनि खां वठी आहे जो बाक़ाइदे कंहिं टाइम खां वठी आहे। असां बाक़ाइदे हीअ रांदि हीअ पंहिंजी सिंध जी सखावत जे लाइ करे पंहिंजा किथां किथां खां अचनि था उहे ख़र्च करे अचनि था। मूं जेको आहे सो पहिरें जोड़ ते 500 रुपया जेको ॿिए रांदियूं मारींदो उन ते बिल रखियलु आहे ऐं ॿिया जेके बि रांदीगर भलियूं भलियूं रांदियूं कंदा उन खे अजरकू ॾींदासीं। तंहिंजे करे हीअ जेको रांदियूं सिंध गवर्नमेंट पहलवाननि जा वीचार ॿुधा ऐं उन्हनि जो चवणु आहे त सकाफ़त खाते असांखे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। सिंध में 5 ज़िलनि में हीअ रांदि जेका कनि था हिननि मुतालबो कयो आहे त जेका असांजी परगोर थी वञे असांजी हिमत अफ़ज़ाई कई वञे असांजो साकार कयो वञे ऐं असांजी हीअ रांदि जेका आहे पहलवानी आहे इहा बरक़रार रही सघे। वधीक जेको हिनखे उजागर कयो वञे ॿियनि ज़िलनि में बि इहा रांदि जेका खेॾी वञे। गुल मोहम्मद वेड़ो पब्लिक न्यूज़ पंगरियो।